हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ख़ुशि आहियो? मां तव्हांजो पंहिंजो ज़ामन अख़्तर। दोस्तों, मां तव्हांखे अॼु हिकिड़ी अहिड़ी शइ सेखारींदुसि जो तव्हां कॾहिं न सिखी हूंदी। दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया आहियो अॼुकल्ह ट्रेंडिंग ते जेके फ़ोटू हली रहिया आहिनि फेसबुक ते, ॾाढा माण्हू ठाहे रहिया आहिनि। तव्हां सोचींदा हूंदव इहे कीअं ठहंदा, असां बि ठाहियूं। मां तव्हांखे इहो फ़ोटू सादे ऐं सवले तरीक़े में ॿुधाईंदुसि। हिकिड़े मिंट में तव्हां फ़ोटू पंहिंजो ईअं ठाहे सघो था। अचो दोस्तों, तव्हां मूंसां आख़िर ताईं गॾु रहिजो, मां तव्हांखे फ़ोटू ठाहिणु सेखारींदुमि। असां ईंदासीं दोस्तों गूगल क्रोमो ते क्लिक कंदव। हाणे असां गूगल क्रोमो खोलंदो। हाणे हिते तव्हां सर्च कंदव गूगल जेमिनी। मुंहिंजो सर्च लॻो पियो आहे, अॻई मां फ़ोटू अॻई ठाहियो हो। हिनखे तव्हां दोस्तों क्लिक कंदव। तव्हां हिते क्लिक कंदव, हिते ऑटोमेटिक अची वेंदो। तव्हां गूगल आई डी घुरंदव, न ॼाणो सभु ख़ैरु आहे, तव्हां घुरंदव। दोस्तों, हाणे हिते मां अॻे हिकिड़ो फ़ोटू ठाहियो, पर मां तव्हांखे सेखारण थो चाहियां। तव्हां हिते ईंदव। हाणे हिते जिते रोड जी निशानी लॻी पई आहे, हिते तव्हां क्लिक कंदव। आयो, हाणे तव्हां खां फ़ोटू घुरंदो, हिते तव्हां क्लिक कंदव। हाणे तव्हां को दोस्त तव्हां पंहिंजो फ़ोटू ॾींदव। मिसाल मां पंहिंजो फ़ोटू थो रखां, तव्हां ॾिसिजो। तव्हांखे ॾेखारियां थो। मां पंहिंजो फ़ोटू हीअ रखियो, क्लिक कयोमांसि। हाणे हिते आयासीं, असां हिते बैक करे ऐं ईंदासीं चैट जीपीटी ते। मां चैट जीपीटी खे दोस्तों अॻे ई लिखायो हो। हाणे तव्हां जेको लिखाईंदवसि मां तव्हांखे कमेंट में उहो ॿुधाईंदुसि, कॉपी करे मोकिलियां थो। पोइ तव्हां लिखी हणिजो, तव्हां पाण ई अची वेंदो। हाणे कॉपी कयो, कॉपी करे ऐं असां ईंदासीं गूगल जेमिनी ते। असां आयासीं, हिते पेस्ट कंदासीं। पेस्ट कयोसीं। हाणे दोस्तों तव्हां वेट कजो, ॾिसिजो त फ़ोटू कीअं थो ठहिजे। असां वेट कईसीं। दोस्तों, तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे लाइक कमेंट ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो। दोस्तों, हीअ फ़ोटू कोन ठहियो। असां आयासीं ॿिए नंबर ते। हिते सिलेक्ट कयोसीं, तव्हां ॾिसी सघो था। मां हिते फ़ोटू सिलेक्ट थो कयां हिकिड़ो। भाई इहो ई फ़ोटो दोस्तों वरी सिलेक्ट कयो। हाणे असां हिते बैक कंदासीं, चैट जीपीटी ते। हाणे इहा असां ईंदासीं चोथों कंदा ज़ोर ॾींदवसि। हिते कॉपी कयो विया, कॉपी करे वरी ईंदव गूगल जेमिनी ते। हाणे हिते तव्हां क्लिक कंदव, क्लिक करे ऐं तव्हां हेॾे ईंदव। असां हिते टिक कयोसीं, हे क्लिक कयो। मां दोस्तों हाणे तव्हां ॾिसिजो फ़ोटू ठही ईंदो। तव्हां थोरी देरि कजो। फ़ोटू तव्हां ॾिसी सघो था दोस्तों, मुंहिंजो फ़ोटू ठही आयो। केतिरो त ख़ूबसूरत फ़ोटू ठही आयो। तव्हां बि सवलो ऐं आसान तरीक़े सां ईअं फ़ोटू ठाहे सघो था। हे ॾिसो दोस्तों, मां फ़ोटू ठाहियो आहे। दोस्तों, तव्हां पंहिंजा सवलो ऐं आसान तरीक़े सां ईअं फ़ोटू ठाहे सघो था। मां बैक कयो। जेको तव्हां दोस्तों लिखंदव तव्हांखे फ़ोटू सवलो ऐं आसान तरीक़े सां ठाहे ॾींदो। दोस्तों, तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे लाइक कमेंट शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं ॿिए वीडियो जो इंतज़ारु कजो। मां तव्हांखे ॾेखारींदुसि।